आयो लाल सभई चओ झूलेलाल। मुंहिंजा लाल साईं, सभिनि जी ख़ुशी में ई हुजे मुंहिंजी ख़ुशी। अहिड़ो मुंहिंजो नज़रियो करे छॾ कि सभिनि जे मुंहं ते ख़ुशी आणे सघां। तूं मूंखे अहिड़ो ज़रियो ठाहे। 22 सवाल जो सही जवाब आहे बी। दरिया शाह जा पुॼारी दरिया में अन्न समर्पित करण जी रस्म खे बहिराणो चवंदा आहिनि। सवाल 23, लाल साईं मिर्ख शाह खे सभु धर्मनि जे माण्हुनि खे छा करण लाइ चयो? ए, दरियाई पंथ अपनाइण लाइ। बी, जल जोत जी पूॼा। सी, पंहिंजे धर्म ते कायम। डी, जल जे जीवन खे भोजन। हिन सवालनि जो सही जवाब राति जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में लिखी सघो था। जेके कमेंट बॉक्स में सही जवाब लिखनि पिया उहे हिन नंबर ते पंहिंजो नालो ऐं शहर जो नालो लिखी मोकिलनि त उन्हनि खे सर्टिफिकेट ॾिनो वञे। लाभ हानि जनम मरण सभु मुंहिंजे लाल साईंअ जे हथ में आहे। सभई चओ जय झूलेलाल।